तो हाणे मां जहिड़ा बि माण्हू बीहारिया छा पियो चए जहिड़ा तेड़ा भी माण्हू बीहारिया आहिनि अब मेरी ख़ातिर उनको वोट दे दो। हाणे ॿुधायो ॿुधो पिया तव्हां जल्सो मेरी ख़ातिर दे दो ना वोट। हाणे मां तोखे चवां बाबा मेरी खातिर बिजली में हाथ डाल दो मेरी खातिर डाल दो यार मेरी खातिर बिजली में हाथ डाल दो ना बाबा तू मुझी खातिर कुओं आए ते खूह उनमें जो पड़ ऐं तू मुझी खातिर बाबा सिंधु दरिया में जो पड़ ये थोड़ी थींदो आहे। सियासत में पॉलिसी ॾियणी पवंदी आहे। माण्हू खे भिकारी न कयो। हे पंहिंजी तकरीरनि में चवनि पिया असां हे कार्ड ॾियूं था न बेनज़ीर कार्ड ॾियूं था इहे यूथ खे बि कार्ड ॾींदासीं मतलब घर वेठे पैसा अञा असांजी क़ौम हॾराम थी वञे मतलब मेहनत लाइ फैक्ट्रियूं न ॾींदा रोज़गार न ॾींदा पॉलिसी न ॾींदा घर वेठे वेठे ख़र्ची मिलंदी आहे बस सुम्ही पओ। तव्हांजा जेके वालिद क़ाबिल हूंदा आहिनि वालदा क़ाबिल हूंदी आहे घर में छा चवंदा आहिनि वञी पुटु कुझु कमाए अच। ख़र्ची ते बि हिराए सघनि था जेके ॿार ख़र्ची ते हिरंदा हो कमु करे सघंदा। हे ख़र्ची ते पाकिस्तान सिंध जे माण्हुनि खे हिराइनि था। यूथ खे कार्ड ॾींदासीं 10,000 रुपयो मिलंदो घर सुम्ही पओ न उथी आए कननि में तेल विझ सुम्ही पओ। हे कहिड़ो तरीक़ो आहे छा कहिड़ी पॉलिसी आहे मतलब असां भिकारी आहियूं सिंध जा माण्हू कहिड़ी छा आहे वॾी तकलीफ़ दे अमल आहे। मूंखे मज़ो न आयो मां सम्झां पियो ख़ुदा जो कसम मूंखे वॾी उमेद हुई। मुंहिंजी मुलाक़ात थी कराची में बिलावल सां पीर साईं वटि आयो हो फातिहा ते त मां इम्प्रेस थियां पियो जो बाबा वॾो तमीज़दार ऐं वॾो ॻाल्हाइण जो अकलमंद माण्हू आहे। पर हाणे हिन तकरीर खां पोइ मां मायूस थी वियुमि तो चए पियो असां सभिनी खे कुराड़नि खे बि मज़दूरनि खे बि ऐं लेबर खे बि कार्ड ॾींदासीं जो हुननि खे ख़र्चियूं मिलनि बाक़ी सुम्ही पवनि। हे छा आहे बाबा ईअं न थींदो हे ग़लति आहे। माउ पीउ बि जॾहिं पुटु 18 सालनि जो थी वेंदो आहे त ख़र्ची बंदि कंदा आहिनि चवंदा आहिनि हाणे उथ कमाए। हे नथो चए जो सिलाई मशीन ॾींदुमि हे नथो चए जो बाबा को वैगन टैक्सी ॾींदुमि वञी कमाए अच न डायरेक्ट पैसा ॾींदासीं। पोइ कीअं अॻिते निकिरंदो माशरो कीअं निकिरंदो अॻिते सोचे ॾिसो कीअं निकिरंदो। को उमेद आहे अञा बि 15-20 साल 25 साल को उमेद न आहे असांखे अॻिते निकिरण जी। मूंखे यकीन आहे तव्हां हिन दफ़ा पूरो चेंज आणींदो। मौज़म अब्बासी साहब असां MNA ते आंदो आहे मां MP ते आहियां। पीर पगारो नवाज शरीफ मौलाना फज़लुर रहमान हे सभु इत्तेहादी आहिनि। हे इत्तेहादी हाणे थिया आहिनि ऐं हिननि जो मंशूर आहे साॻो मज़बूत मंशूर। हिन मंशूर खे तव्हां सितारे जे निशान खे कामयाब कराईंदो कुझु न कुझु हिननि खां बहितर करे ॾेखारींदासीं। हे नथा चऊं जो हिते अमेरिका ठही वेंदो लंडन ठही वेंदो। इंशाअल्लाह असां पंहिंजे ज़हन जे मुताबिक़ तव्हांजी सलाह मशवरे सां मां ग़रीब खां ग़रीब माण्हू जी बि सलाह वठंदो आहियां जो हिन जे दिमाग़ में छा थो हले। जेके मूंखे सुञाणनि था उन्हनि खे ख़बर आहे। मां पंहिंजे ड्राइवर जी बि सलाह वठंदो आहियां जो कहिड़ी ख़बर को अकल जी ॻाल्हि निकिरी अचे। जेतिरो थी सघंदो तव्हां लाइ बहितरी कंदासीं। हिन करे जो तव्हां सभु भुट्टे जा कर्ज़ी आहियो पर असां तव्हांजा कर्ज़ी आहियूं। चवंदा आहिनि न बाबा अञा भुट्टे जो कर्ज़ न लथो आहे। हा कुझु माण्हू चए पियो अयाज़ लतीफ़ परी जो हिकिड़े ॾींहुं चए पियो अलाए पठान जो कर्ज़ आहे छा आहे लहे नथो। त ओड़े तरीक़े सां असां पाण खे सम्झूं था असां तव्हांजा कर्ज़ी आहियूं अञा ताईं कुझु करे न सघिया आहियूं। असांजे परॾाॾे तव्हांजी ख़ातिर सिंधियुनि जी ख़ातिर जान ॾिनी असां कुझु करे न सघिया आहियूं। टाइम थोरो मिलियो हो। हुन दौर में बि पीर पगारे मोहम्मद ख़ान जुनेजो खे वज़ीर आज़म कयो हो। हुन दौर जा कम अॼु ताईं माण्हुनि जा थियल आहिनि हुन खां पोइ कम न आहिनि थिया। जाम दौर में ऐं मोहम्मद ख़ान गौस अली शाह पीर पगारे ॾिनो हो तव्हांखे को करप्शन जो केस न आहे अॼु ताईं। हुन दौर में करप्शन थींदी न हुई। अॼु तव्हां ॾिसो छा थो थिए। अॼु पाण ॾिसो छा थो थिए। नंढे ॿार खे पुछो छा थींदे मां SP थींदुमि SHO थींदुमि छो पैसा कमाईंदुमि बचपन जा बदिला वठंदुमि ॿियनि छोकिरनि खां। कीअं बाबा हो चवंदो मूंखे हो बाबा बिस्कुट हुनजी न पियो ॾे न हाणे मां SHO थींदुमि हुनखे बधंदुमि। मतिलबु हे सोच अची वई। जॾहिं पुलिस छा आहे असांजी नौकर पब्लिक सर्वेंट
ऐं बदमाश थी वेठी आहे। हाणे ॿुधायो हिन शइ खे अगरि चेंज करिणो आहे त इंशाअल्लाह ताला सितारे खे कामयाब कंदो। असां तव्हांजी सलाह मशवरे सां रोज़गार जा मौक़ा पैदा करे हिन इलाइक़े खे मॉडल करे ॾेखारींदासीं जो सॼो सिंध हिन ते नकल कंदो।